अस्सलामुअलैकुम मुंहिंजी यूट्यूब फैमिली, प्यारी फैमिली, मुंहिंजा भाउर सब्सक्राइबर, मुंहिंजी भेनरूं जेतिरियूं बि आहिनि, जेतिरा बि मुंहिंजे वीडियोज़ खे पसंदि कनि था, लाइक कनि था, उन्हनि सभिनि खे मुंहिंजो प्यार भरियो सलाम। अॼु जी मुंहिंजी रूटीन आहे घर में कपिड़ा प्रेस करणु ऐं ॿियो त तव्हांखे इहो बि चवणो आहे त मुंहिंजे सिंधी चैनल खे लाइक कयो, शेयर करियो ऐं सब्सक्राइब कयो त जीअं मुंहिंजी दिलि ऐं मुंहिंजी सोच अॻिते वधे त जीअं मां तव्हांजे लाइ सुठा सुठा सिंधी में व्लॉग खणी अचां। पर हिन महिल ताईं मूंखे तव्हां ॿाहिरनि जी जेका सपोर्ट मिली आहे उन जी बि शुक्रिया आहे ऐं कंहिं हिकु ॿिनि भेनरुनि जी मूंखे सपोर्ट मिली आहे, उन्हनि जी बि महिरबानी ऐं जिन जी न मिली आहे उन्हनि जी महिरबानी। त उन्हनि खे बि इहो ई चवंदासीं त जेको सो हाणे असांखे सपोर्ट कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। मूंखे तव्हांजे सपोर्ट जी ज़रूरत आहे। त अॼु आहे संडे जो ॾींहुं, त संडे जे ॾींहुं तव्हांखे ख़बर आहे त हिकु ॾींहुं मिलंदो आहे त में असां घर जा कमकारियूं कंदा आहियूं। सो हाणे मां बि तक़रीबन सुबुह जा 11 थिया आहिनि, मां पंहिंजा कपिड़ा पई प्रेस कयां ऐं उन खां पोइ छा थींदो इहो मां तव्हां सां शेयर कंदसि। अजवा मूंसां गॾु वेठी आहे। अजवा छा हाल आहे? ठीकु आहे। तव्हां सभु कीअं? असां सभु ठीकु आहियूं। अजवा जे तरफ़ां मां पेई तव्हां सभिनि खे जवाबु ॾियां। अजवा छा पई करीं जो तुंहिंजा वार ईअं लॻा पिया आहिनि? पढ़ाई बि कयां ऐं कैट खे संभालां पई। कमु कयो आहे घर जो स्कूल जो? हा, करे छॾियो। चलो हाणे असां जेको सो थोरो टाइम ॾियो त थोरो असां कपिड़नि खे प्रेस कयूं। हे मुंहिंजो नओं जोड़ो आहे, कीअं थो तव्हांखे लॻे इहो ज़रूरु ॿुधाइजो। ॾाढो पतलो आहे न? सुठो आहे। फातिमा बि अची वई। फातिमा छा हाल आहे? फातिमा छा हाल आहे? फातिमा खे अलाए छो अञा ताईं ॻाल्हाइणु नथो अचे एतिरो। फातिमा पोइ सिंधी में ॻाल्हाए ॿुधाए छा हाल आहे? छा हाल आहे? चओ ओके, हाँ ठीकु आहे। अम्मी तो घर में गर्मी न लगती हूंदी ना? हाँ गर्मी न लगती हूंदी ना? हिन में गर्मी कोन लॻंदी हूंदी? छो सनो आहे इन करे? हे लॉन जा आहिनि न। हाय अम्मी। जी अम्मी। हाणे पुठियां अची चए थी हाय अम्मी। हां फातिमा पुठियां चई थी हाय अम्मी। ॾिस त शे धागे जो कवर आहे छा? ये चवी शे धागे जो कवर आहे। अजवा तूं पंहिंजी नंढड़ी ॿिली त ॾेखार, पर्शियन कैट। उहो मुंहिंजे कपिड़नि ते थो वञे। अरिश खण मथे। नंढड़ी केटड़ी आहे, केटड़ी हिन जो नालो आहे। ऐं हिकिड़े हंधि रख न, मां ॾेखारियां। हेज़ल नालो आहे। 15 डेज जी आहे। 15 डेज़ जी आहे। फातिमा छॾियोसि जेकर 15 इयर्स जी हाणे थोरो अॻिते वञो, थोरो अॻिते वञो। हाणे साईं जी आई साईं नोज़ साफ़ कई आहे। अच्छा अजवा ॿुधाए पई त असां हिनखे हींअर हिन जो मुंहुं धोतो आहे, हिनखे साफ़ु कयो आहे, हिनखे नाश्तो करायो आहे। असां नंढड़ी खे हेज़ल खे नाश्तो करायोसीं। न न न न ईअं न कर। सेरेलेक खाईंदी आहे? अच्छा हीअ सेरेलेक खाए थी असांजी नंढड़ी ॿिलड़ी जंहिंजो नालो आहे हेज़ल। न मुंहिंजी मोबाइल में थोरो इशू आहे, रोशनी ते अलाए छो थोरी धुंधली थी वञे थी। पर तव्हां सभिनि खे इहा रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे सिंधी चैनल खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो त जीअं मां हाणे डेली न त वीकली जेको सो तव्हांजे लाइ सुठा सुठा जेके से वीडियोज़ खणी ईंदसि। अगरि तव्हां मूंखे लाइक कयो ऐं शेयर कयो त मुंहिंजे ब्लॉग खे पसंदि कयो त इंशाल्लाह ज़रूरु मां वरी जेको सुठा सुठा हाणे खणी ईंदसि। थोरो मां बिज़ी हुअसि पंहिंजी लाइफ में, त थोरो हाणे मूंखे टाइम मिले पियो इन जे लाइ त मां हाणे ब्लॉग सिंधी में बि ठाहींदसि। ऐं तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मुंहिंजो हिकिड़ो उर्दू में चैनल आहे सोलंकी फैमिली ब्लॉग, उहो उर्दू में हले पियो ऐं हीअ मां सिंधी में ठाहियो आहे। ॾिसो तव्हां सां ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में मां कमीज़ हिकिड़ी प्रेस करे वरिती ऐं ॾिसो हीअ दर्जीअ छा कयो आहे, हिनखे ओड़ साॻी जेका असां कपिड़े जी डिज़ाइन हई थी, ब्लैक सूट आहे त वरी ब्लैक ई हिनखे हीअ डिज़ाइन लॻाई अथई। ऐं हीअं ॾिसो हीअं ख़बर ई नथी पए डिज़ाइन जी। ॾिसो
ऐं हाणे हीअं करे हथु रखोसि त ख़बर पए थी त हीअ डिज़ाइन ठहियल आहे हिते। ऐं मुंहिंजा प्यारा भाउर ऐं भेनरूं, मूंखे तव्हांजे सपोर्ट जी ज़रूरत आहे, सख़्त में सख़्तु ज़रूरत आहे। तव्हां मुंहिंजे चैनल खे जेको सो सपोर्ट कयो। ऐं काफ़ी सारा अहिड़ा मुंहिंजा भाउर भेनर आहिनि जेके मुंहिंजे पहिरें वारे सोलंकी फैमिली ब्लॉग ते आहिनि, उहे हिन ते बि आहिनि। जेसिताईं तव्हां मुंहिंजे इनखे चैनल खे, सिंधी चैनल खे सब्सक्राइब न कंदव ऐं लाइक न कंदव, शेयर न कंदव त हीअ अॻिते कीअं हलंदो। इन करे असांजी सिंधी भेनर बि नथियूं निकिरनि हिननि जेको सो प्लेटफॉर्मनि ते। छा लाइ त असांजा सिंधी भाउर जेको आहे सिर्फ़ु उर्दू ऐं पंजाबी मीडियम वारनि खे सपोर्ट घणी पिया कनि, छो त ॻोठनि जो जेको सो ॾेखारीनि पिया। असां बि ॻोठ जा आहियूं, प्योर सिंधी, प्योर ॻोठाणा आहियूं। अची असां शहर में हिते सम्झो फाथा आहियूं। सो इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं मुंहिंजे चैनल खे अॻिते वधायो। हाणे मां कंटिन्यू सिंधी में जेको सो व्लॉगिंग कंदसि।